सिंध न्यूज़ HD में तव्हांखे भलेकार रिपोर्ट करियो आहे मोहम्मद आदिल अब्बासी डिस्ट्रिक्ट नौशर फिरोज़ मां कंडियारो भरिसां खानवाण जा रहवासी मसमात नाहिद खातून रियाज़ हुसैन निज़ामाणी नेशनल प्रेस क्लब नौशर फिरोज़ पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त 10 जनवरी आचर जे सुबुह 7 बजे जवाबदार बादशाह खुश्क शहीब खुश्क ऐं संदन मामो वहीद निज़ामाणी घर में घड़ी असांजे मासूम न्याणी तमन्ना खातून जंहिंजी उम्र 9 साल आहे अगवा करे खणी विया आहिनि जंहिंजे FIR असां खानवाण थाणे ते दाख़िल कराई आहे पर पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार न थी करे बासुरनि जी वंगार वही रही आहे। कल्ह सोशल मीडिया ते हथियार जी ज़ोर ते असांजी मासूम न्याणी खां कूड़ो निकाह करे बयानु ॾियारियो वियो आहे। जवाबदारनि बासर आहिनि जेके चोरियूं फूरू कंदड़ आहिनि। खानवाण पुलिस जवाबदारनि सां मिलियल आहे। असीं ग़रीब मिसकिन आहियूं। असीं IG सिंध DIG शहीद बेनज़ीर आबाद SSP नौशर फिरोज़ समेत वस वारनि खे अपील था करियूं त मामले जो साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे इंसाफ़ कयो वञे ऐं जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। असांजी मासूम न्याणी खे आज़ादु करायो वञे।